कि असां ग़रीब आवाम जे मथां ग़रीब आवाम जे मथां थोरो रहम कनि, कुझु सस्ताई कनि, जेको आहे गुज़ारो थिए। पघारूं त असांजूं वधनि कोन थियूं, इन जे करे बसि रोज़ जीऊं था, रोज़ मरूं था। मसला ये है न, गरीबत थी वही आहे, ऑटो सस्तो नथा कनि, बसि ग़रीब माण्हू आणियूं था 400 रुपया दिहाड़ी, सो घर में वञे थी, कॾहिं कॾहिं कमु लॻे थो, न त कॾहिं न आहे, त बेरोज़गार वेठा आहियूं। बुख बुछड़ो टोल दाना दीवाना करे। जॾहिं बुख इंसान खे तंग कंदी आहे त इंसान बि बघड़ थी पवंदो आहे। हिन वक़्तु सिंध में अटे जी क़ीमत वधण सबबु ग़रीब परेशान आहे। कणिक छो महांगी ऐं अड़लब थी आहे, इहो हिकु धार मौज़ू आहे। सिंध हुकूमत सस्ते अटे जी तरसील लाइ जेकी स्टॉल लॻाया आहिनि, उते कहिड़ी हालत आहे, अवाम कीअं ज़लील ऐं ख़्वार थी रहियो आहे, उन लाइ हुकूमत खे अञा वधीक मुनज़्ज़म अंदाज़ में अटे जे विकिरे लाइ बंदोबस्तु करणु घुरिजे। हींअर अवाम हुकूमत मथां सख़्तु कावड़ियल आहे। मिलेगा तो खाएंगे ना, कहाँ से खाए? इतना ख्वार कर दिया, इतना ख्वार नहीं गरीबों को करना चाहिए। 10 बजे से हम आए हुए हैं। पुलिस की कोई सुनवाई नहीं हो रही इधर, तो अभी हम काइंडली रिक्वेस्ट यही करते हैं आवाम से कि मेहरबानी करके हम लोग आटा आप लोगों के लिए लाए हैं और आप लोगों में डिस्ट्रीब्यूट करेंगे, तो लिहाजा आप लोग जो है हमारे साथ ताउन करें और मेहरबानी करके आप लोग तरीके से लाइन लगाकर आटा लेकर जाएं। गरीबों के लिए लेके आते हैं, ठीक है ना। ये सारी आवाम आ रही है ना, जितनी सारे जमा कर करके आ रहे हैं आटे, बाहर रख के आ रहे हैं, दोबारा लग रहे हैं लेने, बेच रहे हैं। कसम खुदा की 10-10 कट्टे 20-20 कट्टे बिक रहे हैं। मैं भी इस इलाके में रहता हूँ, ठीक है ना, मुझे पता है। 900, 950, 1000 में बेच रहे हैं। क्या बेच रहे हैं? गरीबों का खा रहे हैं ना, तो आवाम के लिए लेके आ रहे हैं। ऐसे दुकान से कितने का मिल रहा है? 1500 का है। दुकान में बेचती है, एक भी नहीं है। ऐसी औरत को पकड़ के मारने का ऑर्डर बहनों ने लिया है, कैसे समझाए? आठों बहनों ने लिया है मेरी। अबे भाई आठों बहनें खाते आ गई, ये माँ के साथ में आए, बच्चे कच्चे सब उन्होंने 8-8-20 कट्टे ले लिए और चिट्ठियाँ भर ली है। एक भी नहीं मिल रहा, पंजाब ने ले जाके दुकानों पे 800 का बेच रही है, 900 का बेच रही है। अभी ये है कि हम खिलाने के लिए रेडी हैं।
ज़िम्मेदारी आहे, सिंध हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे, फूड डिपार्टमेंट जी ज़िम्मेदारी आहे त कणिक फराहम करे हिन दौर में। छो जो देसी कणिक न ई लहंदी आहे, देसी 4 महीना कणिक गवर्नमेंट ॾींदी आहे, पर हिन दफ़े ईअं कोन पियो थिए। उन खां ॿी शिकायत इहा आहे त मार्केट ते को ज़ाब्तो कोन्हे, सिंध गवर्नमेंट जो को ज़ाब्तो कोन्हे। मार्केट में खुले आम जीअं मर्ज़ी सां खपे उहो पंहिंजी अघ सां कणिक खपाइनि पिया, को हुननि खां पुछण वारो कोन्हे त ग़रीब माण्हू 120 रुपया अटो किलो कीअं वठे। इन ते का तवजो कान, न इंतज़ामिया, न डिप्टी कमिश्नर, न फूड डिपार्टमेंट, न मार्केट कमेटी, को बि हुननि खां पुछण वारो केरु कोन्हे। ज़ुल्म जी हद ईअं आहे जो हींअर महांगाई जो दौरु आहे, असीं चकी वारा 120 रुपया 10 किलो अटो ॾियूं पिया ऐं दुकानदार 130 रुपया, असां वारो अटो 130 रुपया किलो जे हिसाब सां 1310 किलो पियो खपाए। ऐं रोज़ाना इहे नयूं ख़बरूं त जहाज़ अचे थो, फलाणो अचे थो, बहाना कनि जे पर अञा ताईं का ख़बर न आहे। ॿी सूरत इहा आहे त फूड डिपार्टमेंट जा ऑफिसर हिकिड़ी ट्रक ते लख रुपया मथे जेको आहे सो पैसा पिया वठनि गवर्नमेंट जे चालान खां अलावा। ही वॾे में वॾो ज़ुल्म सिंध गवर्नमेंट जो आहे। असीं पीपुल्स पार्टी आहियूं, असां हिननि जे पुठियां पंहिंजो रत ॾिनो आहे, हिननि जे पुठियां जेल कटिया आहिनि, पर अफ़सोस सां चवणो थो पए असांजो मंशूर आहे रोटी कपिड़ा मकान। हींअर माण्हुनि खां रोटी बि खटी अथनि, कपिड़ा बि खसिया अथनि, बाक़ी हाणे मकान त उहो ई वीचारनि पूरी आहे हलिया। त माना ही पंहिंजे मंशूर खां ई हटी विया आहिनि हलिया। हिननि खां पुछण वारो इहो केरु कोन्हे त जेको चावला मिनिस्टर आहे फूड जो, त लख रुपया तुंहिंजो डिपार्टमेंट चालान गवर्नमेंट खां मथां छो पियो वठे, छा पियो वठे, कंहिंजे लाइ पियो वठे। हीअ अफ़सोस जी ॻाल्हि आहे। असांखे चवंदे शर्म थिए पियो, पर वठण वारनि खे शर्म कोन्हे, मथे मालिकनि खे शर्म कोन्हे। वॾो ज़ुल्म जी हद आहे। अॼु ग़रीब तव्हां बीहो हिते, ग़रीब माण्हू अचे थो 100 रुपए जो अटो ॾिजो, किलो अटो नथो वठी सघे, उहो भाॼी छा वठंदो थो, उहो सब्ज़ी छा वठंदो, उहो ग़रीब दूध दही छा वठंदो जेको 100 रुपए जो अटो थो वठे। अटे जे महांगे थियण ते जिते अवाम जे अंदरि बेचैनी आहे, उते इंतज़ामिया जी बदनज़मी बि वाज़े आहे। हुकूमत जेकॾहिं चाहे थी त अवाम खे सस्तो अटो मिले ऐं उहे 2 वक़्त मानी खाई सघनि, दुकानुनि ते अटे जी फ़राहमीअ खे यकीनी बनाइणु घुरिजे। अटे जा अघ मुक़ररु करणु घुरिजनि त जीअं अवाम खे इज़त सां मार्केट मां पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ अटो मिली सघे।